अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी एशिया कप जे हवाले सां ख़ुसूसी नशरियात में अव्हांखे अपडेट ॾींदो हलां त पाक भारत टाकरो बरसाति जी नज़र थी वियो आहे। भारत पालीकेली जे मैदान ते टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो। बरसाति तमामु घणो मैच खे इंटरप्ट कयो, पर तंहिं बावजूदि भारत पंहिंजी इनिंग पूरी कई। 48.5 ओवरनि में भारत 266 रन्सनि ते ऑल आउट थी वई। पर इनिंग जी ब्रेक बैदि मुसलसल बरसाति सबबि मैच रेफरी ॿिन्ही टीमनि खे हिकु हिकु पॉइंट ॾेई छॾी। जेकॾहिं ग्रुप जे हिसाब सां ॻाल्हि करियूं त ग्रुप ए में पाकिस्तान हिन वक़्तु टॉप ते आहे। पाकिस्तान 2 मैचनि मां हिकु खटी आहे, जॾहिं त अॼोकी मैच टाई थी वई, यानी पाकिस्तान जा ग्रुप ए में 3 पॉइंट्स आहिनि। जेकॾहिं भारत जी ॻाल्हि कयूं त भारत पंहिंजी पहिरीं मैच हाराई आहे। हाणे ग्रुप ए मां एशिया कप जे ॿिए मरहले में यानी टॉप 4 में क्वालिफाई करण लाइ भारत खे कंहिं बि सूरत में नेपाल खां कामयाबी हासिलु करणी पवंदी। हाणे इन सूरत हाल में जेकॾहिं ॾिसिजे त भारत खे टॉप 4 में वञण लाइ माना डू एंड डाई सिचुएशन आहे। ऐं नेपाल जी टीम एतिरी मज़बूत न आहे, पर कंहिं बि टीम खे अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे त हू नथी हाराए सघे कंहिं बि मज़बूत हरीफ़ खे। बहरहाल नेपाल ऐं भारत जो मुक़ाबिलो टाकरे जो न आहे, पर अॼोके मैच में जेकॾहिं पाकिस्तान ऐं भारत जे मुक़ाबले जी ॻाल्हि कई वञे त उनखे बरसाति जे हिसाब सां मुतासिर कयो आहे ऐं मैच जी ॿी इनिंग न थी आहे, त क्रिकेट शाइक़ीन जा दिलि टुटी पिया आहिनि। ऐं जेकॾहिं ऑनेस्टली ॻाल्हि कयां त एज़ ए क्रिकेट शाइक़ीन मूंखे पाण खे इन जो अफ़सोस थियो आहे, छो जो इहो मुक़ाबिलो हिकिड़ो दिलचस्प थिए हा ऐं इहो मुक़ाबिलो ॾिसणु जहिड़ो हो। बहरहाल कुदरत जे अॻियां कंहिंजी नथी हली सघे, बरसाति अची वई ऐं बरसाति मैच खे पूरो थियणु न ॾिनो। बहरहाल ॾिसूं था त हाणे भारत टॉप 4 में पहुचे थी या नेपाल। चांसिस भारत जा वधीक आहिनि। अॻिते हली नेपाल आउट थिए थी या भारत आउट थिए थी। हुन जेकॾहिं ग्रुप बी जी ॻाल्हि कयूं, उतां श्रीलंका ऐं अफ़गानिस्तान जा चांसिस आहिनि, छाकाणि त बांग्लादेश पंहिंजी पहिरीं मैच हाराए चुकी आहे श्रीलंका खां। उनजे करे इहो मुमकिन आहे त अफ़गानिस्तान ऐं श्रीलंका उन ग्रुप मां अचे। हिन ग्रुप मां इम्कानी तौर ते पाकिस्तान त हुई क्वालिफाई करे चुको आहे ऐं इम्कानी तौर ते भारत टॉप 4 में क्वालिफाई करे सघे थी। क्रिकेट शाइक़ीन लाइ हिकिड़ी इहा ख़ुशख़बरी बि आहे त जेकॾहिं टॉप 4 में पाकिस्तान खां सां गॾु भारत पहुचे थी त पोइ पाक भारत टाकरो टॉप 4 में बि थींदो, जंहिंजे करे क्रिकेट शाइक़ीन मायूस न थियनि। पाक भारत टाकरो हिकु भेरो ॿीहर असांखे ॾिसण लाइ मिलंदो। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा, वरी इनशा ॿिए मैच में तव्हांखे अपडेट ॾींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। मुदस्सिर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।